बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। नयूं कहाणियूं घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। दोस्तों हिकिड़ो तव्हांखे असुलु वाक़ियो थो ॿुधायां। कल्ह हिकिड़े होटल ते वेठा हुआसीं, असां बि कंहिंजो इंतज़ारु पिया कयूं त असांजे परे पासे ॾों 4 नौजवान वेठा हुया। उन्हनि जी पाण में कचहरी पई हले ॾाढी भली। हिकिड़े जो हिननि खे इंतज़ारु हुयो, उनखे बार बार फ़ोन पिया कनि, उनखे एड्रेस पिया ॿुधाइनि। उहो बि मोटर साइकिल ते अची हिन वटि पहुतो। पहुचण खां पोइ चांहि जो पुछा कयूं, पाणी उनखे पीआरियूं त हाणे उन सां तारुफ़ पिया कराइनि। जेको हिननि सां गॾु हिकिड़ो हमराह वेठो, उन माण्हूअ खे तारुफ़ पिया कराइनि त चई अदा हे जेको असांजे ॻोठ जो आहे, हिन जो पीउ जेको आहे त एजुकेशन जो वॾो ऑफिसर आहे, ऐं हिन जो चाचो जेको आहे पुलिस जो वॾो ऑफिसर आहे, हिन जो वॾो भाउ DC वटि पटे वालो आहे, हिकिड़ो कोर्ट में पटे वालो आहे। ईअं हे ॻाल्हाए पियो त असांजो ध्यानु बि उन ॾे हलियो वियो त जेको उन सां गॾु ॿियो हिकिड़ो छोकिरो वेठो, उहो उनखे चिताए ईअं कावड़ में ॾिसे पियो। असां इहो सम्झी वियासीं त हीउ ॼाण ॻाल्हाए थो, कुझु न कुझु ॻाल्हि आहे। असांजो सॼो ध्यानु इन्हनि ॾे हलियो वियो त ॻाल्हाए जॾहिं उन दंग कयो, चांहि अची वई त उन जेको कावड़ में पंहिंजे दोस्त तारुफ़ कराइण वारे खे ॾिसे पियो त उन ॻाल्हायो। उन चयो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, जिन्हनि जो तारुफ़ करायो अथई त DC वटि बि हिननि जूं नौकिरियूं आहिनि, एजुकेशन में बि नौकिरियूं आहिनि, पुलिस जूं नौकिरियूं आहिनि, एतिरी जो हिननि जी नेकी कई अथई त हे ज़िंदगी में कंहिंजे कमु आया न। टके जो कमु ॿुधाए सॼी ज़िंदगी में अची रिटायर ई कई अथऊं। कॾहिं बि ही कंहिंजे कमु आया आहिनि जो हिननि जी हेॾी तो इहा तारीफ़ करें। वाह, हिननि जी जेका तूं तारीफ़ थो करें, हे त पटे वाला, पुलिस जा ऑफिसर, एजुकेशन जा ऑफिसर थिया, पर हिन मुल्क जा वज़ीर आज़म बि थींदा, ही कंहिं कम जा कोन्हनि। बहरहाल उते हिननि थोरो भोग ठका बि कयो, ॾाढो ईअं इंजॉय असां बि कयोसीं। दोस्तो, जंहिं छोकिरे तनक़ीद कई, उनजो ॻाल्हाइण मूंखे ॾाढो वणियो। तनक़ीद बि अहिड़े तरीक़े सां कई त वाक़ई असांजे माशरे में अहिड़ा माण्हू आहिनि। दोस्तो, जिन्हनि खे नौकिरियूं मिलंदियूं आहिनि न, उहे सम्झी वञनि त अलाह जे तरफ़ां असांखे को मौक़ो मिलियो आहे। सिर्फ़ु इहो मौक़ो न जो पघार खणी पंहिंजे बचनि खे पालियूं। इन में घणियूं ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि त पघार तव्हांखे त मिले थी, उहो तव्हांजो हिलाल आहे, तव्हांजो हक़ आहे। इन सां गॾु तव्हांजे मथां ॿिया बि फ़र्ज़ आहिनि त तव्हां कंहिं ग़रीब मज़लूम जे लाइ छा था कयो, उनजे कहिड़े कमु था अचो। जंहिं अलाह तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे त अलाह जो मख़लूक वरी तव्हां वटि अचे थो त तव्हां उन्हनि जा केतिरा कम था कयो, उन्हनि जी दरख़्वास्त सही था करायो, उन्हनि खे रस्तो था ॾेखारियो। सॼी ज़िंदगी गुज़री थी वञे, अची रिटायर था थी वञनि। हीअं जो पनो खोल, ज़िंदगीअ जो ॾींहं ॾींहं जो पनो खोल त कंहिंजे बि कमु न आया। त वाक़ई उन छोकिरे जेका ॻाल्हि कई त हीअ त खणी नंढड़ा मुलाज़िमनि, पुलिस जा ऑफिसरनि, एजुकेशन जा ऑफिसरनि, कंहिं DC वटि पटे वाला आहिनि या कंहिं ॿिए ऑफिसर वटि पटे वाला आहिनि। त वाक़ई अगरि अहिड़ा माण्हू मुल्क जा वज़ीर आज़म बि थींदा न त कंहिं कम जा कोन्हनि। हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त जेके नौकिरी वारा माण्हू आहिनि, रिटायर ई कई अथऊं। हाणे रिटायर थिया, मजबूरन हाणे ॻोठ में उन्हनि खे रहणो पवंदो न, या पंहिंजे महले में रहणो पवंदो। नौकिरी हूंदी त सुबुह जो निकिरी वेंदा, वञी शाम जो मोटंदा, कंहिंखे ॾिसंदो ई न हो त वॾो ऑफिसर आहे। हाणे रिटायर थियो, माना रिटायर थियो त बेकार थियो, घर अची वेठो। हाणे छा कंदो? अछी टोपी, तस्बी, मस्जिद जे पेशमाम खे चवंदो भाउ मस्जिद में कुझु कमुकार, 2500 जो कालीन, 4-5 बोरियूं सीमेंट जूं। हाणे जेको पेशमाम आहे उहो बि उनजो इंतज़ारु कंदो, बीहो त साईं अचे त पोइ निमाज़ पढ़ायूं था। पहिरें सिफ़ में उहो रिटायर साईं अची बीहे थो। सॼी ज़िंदगी कंहिं इंसान जो कमु न कई। हाणे पेशमाम बि उनजो इंतज़ारु थो करे त अॻे सिफ़ में अची बीहे त मां निमाज़ स्टार्ट कयां। यार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांखे मौक़िया बि मिलनि था, तव्हां ऑफिसर बि थियो था, कंहिं इंसान जे कमु नथा अचो, अलाह जे मख़लूक जो कमु नथा अचो, ऐं वरी बि तव्हां मस्जिद में उन्हनि ग़रीबनि जे अॻियां अची सिफ़ में बीहो था। त तव्हांखे पाण खे थियणु खपे त तव्हां पोइ सिफ़ में बीहो। तव्हां पंहिंजो गिरेबान ॾिसो त तव्हां ज़िंदगी में कंहिंजे कमु आया हो। हा, उहे ऑफिसर, मां काफ़ी अहिड़नि ऑफिसरनि खे सुञाणा बि अथो। हिकिड़ो ऑफिसर आहे, मां हुनजो नालो नथो खणां, मां कंहिं रेफर सां हुन वटि वियो हुउसि हैदराबाद में।
उहो पंहिंजी ओताक ते कंहिं महिमाननि सां कचहरी करे रहियो, मां उन सां वञी मिलियुमि, उहो उथियो मूंसां मिलियो, सभिनी महिमाननि खां मूंखे धार करे मूंखां हाल वाल वरितई, चई सुञाणा नथो। मां उनखे कंहिं माण्हूअ जो नियापो ॾिनो, उन उते ई उते मोबाइल कढियो, उते उते उनखे चई त मुंहिंजो कमु आहे, फ़ौरन हीउ कमु थियणु खपे, जाइज़ कमु आहे। ऐं मूंखे पंहिंजो पर्सनल नंबर ॾिनई त अगरि तुंहिंजो कमु न थिए त वरी मूंखे हिन ते फ़ोन ते मूंखे ॿुधाइजांइ। अहिड़ा ऑफिसर बि आहिनि, मां सभिनी ऑफिसरनि लाइ नथो चवां, पर जेके कंहिं कम जा कोन्हनि त वाक़ई अहिड़ा माण्हू जेके दोस्त ॻाल्हि कई त मुल्क जा वज़ीर आज़म बि थियनि, अहिड़ा कम जा न आहिनि। पोइ इन अहिड़नि माण्हुनि खे पोइ सिफ़ में बि निमाज़ पढ़णु घुरिजे। पोइ छॾियो त ग़रीब भले अॻियां बीहनि, मिसकीन अॻियां बीहनि, उहे ॿार जेके आहिनि त उहे असांजे लाइ उहे ग़रीब मिसकीन गोद वारा उहे भला आहिनि। को रिज़िक़ हिलाल कमाए पंहिंजो इख़लाक़ सां कंहिंखे ॾुखाइनि त कोन था, पोइ पहिरें सिफ़ में निमाज़ में उहे बीहनि त बहितर आहे, असांखे पोइ ख़ुशी थींदी। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।